सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 7 मज़मून रियाज़ी यूनिट 10 सबक पहिरियों कुंडुनि जूं ख़ासियतूं ऐं इस्तिलाह एंगल्स प्रॉपर्टीज़ एंड टर्मिनोलॉजी। ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। ॿारो असां टुबके खे ॼाणूं था, लीक खे ॼाणूं था। असांखे ख़बर आहे त ॿई जामेट्री जूं सादियूं शिकिलियूं आहिनि। इन खां पोइ जेका सादी शिकिल आहे जामेट्री जी उहा आहे कुंड। असां कुंड खे बि ॼाणूं था ऐं उन जे बारे में पढ़ंदा आहियूं। हिन सबक में असां कुंड जे बारे में वधीक ॼाण हासिलु कंदासीं, यानी असां एंगल्स जे बारे में पढ़ंदासीं। ॿारो जेकॾहिं मां तव्हांखां सुवालु पुछां त वॉट इज़ एन एंगल या कुंड छा आहे, त छा तव्हां मूंखे जवाबु ॾेई सघंदो? त चवंदो हा, असांखे त ख़बर आहे कुंड छा आहे, असां 4थे दर्जे खां पढ़ूं पिया था। पर छा तव्हां हुनजी बस ॿुधाए सघंदो? शाबास, 2-3 ॼणा त ॿुधाया, पर घणनि ॿारनि न ॿुधाए। सो अचो त असां हिन वसफ़ खे हिकिड़ो दफ़ो दोहिराए वठूं। जेकॾहिं असां ॾिसूं असां वटि 2 शुआऊं हुजनि जेके अलॻि अलॻि सीधुनि में हुजनि, शुआ ए ऐं बी, यानी 2 रेज़ जेके नॉन कोलिनियर हुजनि, उन्हनि खे असां जेकॾहिं वधायूं, हिनखे वधायोसीं, हिनखे वधायोसीं, अहिड़ी तरह जो हिकिड़ी जाइ ते वञी गॾिजनि, हिकिड़े टुबके ते मिलनि वञी, त इहा शिकिल जेका ठहंदी उन शिकिल खे असां कुंड चवंदा आहियूं। हाणे असां डेफिनेशन छा ॿुधाईंदासीं त कुंड उहा शिकिल आहे जेका 2 मुख़्तलिफ़ सीध वारनि शुआउनि जे पाण में हिक टुबके ते मिलण सां ठहे। The figure formed by 2 non-collinear rays sharing a common endpoint is called an angle. एंगल असांखे ख़बर आहे त हिकिड़ी खुलियल शिकिल आहे जेका 2 पासनि खां त बंदि हूंदी आहे पर हिकिड़े पासे खां खुलियल हूंदी आहे। कुंड जे उहा नुक़्तो जंहिं नुक़्ते ते 2 लीकूं पाण में मिलनि उनखे असां कुंड जी चोटी या वर्टेक्स चवंदा आहियूं। ऐं जेके शुआऊं हूंदियूं आहिनि जेके पाण में मिलंदियूं आहिनि उन्हनि खे असां कुंड जूं ॿाहूं या पासा या आम या साइड्स चवंदा आहियूं। कुंड खे ज़ाहिर करणु डिनोटिंग एन एंगल। कुंड खे असां कागज़ ते कीअं ज़ाहिर कंदा आहियूं या पंहिंजे टेक्स्ट जेको हूंदो आहे जामेट्री जो उन में कीअं लिखंदा आहियूं। उन लाइ असां हीअ कुंड वरिती जेका लाइन ओ ए ऐं लाइन ओ बी सां जुड़ी ठही आहे। हीअ असांजी कुंड आहे, वर्टेक्स जो ओ आहे। असां ॾिसी सघूं था त हिन में असां वटि 2 शुआऊं आहिनि, ओ ए ऐं ओ बी। उहे 2 कुंड जा पासा आहिनि, इहो हुनजी चोटी आहे ऐं हीअ हिकिड़े पासे खां खुलियल शिकिल आहे। सो हिन में खे असां ज़ाहिर करण लाइ छा कंदासीं, जो असां हिननि 2 शुआउनि जा नाला लिखंदासीं अहिड़ी तरह जो उनजो कॉमन पॉइंट विच में अचे, यानी हिनखे असां हिकिड़ो एंगल जो निशान ॾींदासीं। उन खां पोइ लिखंदासीं ए ओ हीअ शुआ ऐं उन खां पोइ बी शुआ ओ बी। ओ कॉमन आहे, उहो विच में ईंदो, यानी वर्टेक्स हमेशह विच में ईंदी आहे। सो हुनखे असां ॾेखारींदासीं एंगल ए ओ बी ऐं उनखे पढ़ंदासीं एंगल ए ओ बी जीअं हिते लिखियलु आहे। कुंड खे ज़ाहिर करण जा ॿिया तरीक़ा बि हूंदा आहिनि। असां कुंड में ही जेको आग जो निशान लॻायो आहे उहो ॾेखारींदो आहे त हीअ अंदरी कुंड आहे, छो त जेकॾहिं ॿाहिरीं कुंड हुजे हा त असां हिते ॿाहिरि आग लॻायूं आहे, उनजे करे असां अंदरी लॻाई आहे, यानी असां अंदरी कुंड जी ॻाल्हि बि था कयूं। सो इनखे ॿियो तरीक़ो जेको आहे उनखे असां ग्रीक लेटर सां ज़ाहिर कंदा आहियूं, जेको थीटा आहे घणो करे। उन खां अलावा अल्फा ऐं बीटा गामा वग़ैरह बि इस्तेमालु थींदा आहिनि। इन खां अलावा असां कुंडुनि खे अंग्रेज़ी अल्फ़ाबेट ABC जे नाले सां बि यादि करे सघूं था, या उन्हनि खे 1 2 3 नंबर जे हिसाब सां बि डिनोट करे सघूं था। इहे तरीक़ा आहिनि एंगल खे डिनोट करण लाइ। एंगल जी माप खे ज़ाहिर करण लाइ असां हिन खे अॻियां M ॾेई छॾींदा आहियूं, यानी मेजर ऑफ एंगल AOB। इहा कुंड जी माप ज़ाहिर कंदी आहे। कुंड हमेशह एंटी क्लॉकवाइज मापबी आहे, यानी घड़ियाल जे सुइयुनि जे हलण जे मुखालिफ़ रुख में उनखे मापबो आहे। एंगल इज़ मेजर्ड काउंटर क्लॉकवाइज। कुंड जा जेके क़िस्म असां पढ़िया आहियूं, असांखे ख़बर आहे त 90 दर्जे खां नंढी कुंड सोढ़ी कुंड चवराईंदी आहे, उनखे अंग्रेज़ी में एक्यूट एंगल चइबो आहे। 90 दर्जे जी कुंड गूनी कुंड या राइट एंगल हूंदी आहे। 90 खां वॾी कुंड हुजे त उहा वेकरी कुंड या ऑब्ट्यूज़ एंगल हूंदी आहे। 180 दर्जे जी कुंड जेका सिधी लीक वांगुरु हूंदी आहे उनखे सिधी कुंड या स्ट्रेट एंगल चइबो आहे। जेकॾहिं कुंड 180 खां वॾी थी वञे त उनखे असां उबती एंगल या रिफ्लेक्स एंगल चवंदा आहियूं। पर जेकॾहिं कुंड सॼो सर्किल पूरो करे, यानी सॼी रोटेशन पूरी करे, त उनखे उहा 360 दर्जे जी हूंदी आहे। उनखे असां पूरी कुंड या फुल रोटेशन एंगल चवंदा आहियूं।
हाणे असां भर वारनि कुंडुनि यानी एडजेसेंट एंगल्स जी ॻाल्हि कंदासीं। हिन शिकिल में एंगल ABD ऐं DBC भर वारियूं कुंडूं आहिनि। इन्हनि खे मां 1 ऐं 2 नंबर सां ज़ाहिर कयो आहे, यानी कुंडूं 1 ऐं 2 भर वारियूं कुंडूं आहिनि। इन्हनि जूं ख़ासियतूं छा आहिनि त इन में जेका हिकिड़ी आर्म हूंदी आहे उहा कॉमन हूंदी आहे, यानी उहा भाङे वारीअ में हूंदी आहे, ॿिन्ही में शामिलु हूंदी आहे कुंडुनि में। अहिड़ी तरह हुनजी हिकिड़ी वर्टेक्स जेका आहे उहा बि वर्टेक्स त हिकिड़ी हूंदी आहे, उहा बि कॉमन हूंदी आहे, उहा भाङे वारीअ में हूंदी आहे। यानी उहे 2 कुंडूं जेके पाण में लाॻीतियूं हुजनि, गॾु हुजनि पाण में, ऐं उन में हिकिड़ी बांह कॉमन हुजे या भाङे वारी में हुजे ऐं वर्टेक्स बि कॉमन हुजे, उन खे असां भर वारियूं कुंडूं चवंदा आहियूं। Adjacent angles are always placed next to each other. हिकु पाण में गॾियल हूंदियूं आहिनि। They share a common vertex and a common side. उन्हनि जी हिकिड़ी चोटी ऐं हिकु बांह आम हुजे, यानी भाङे वारी में हुजे। They do not overlap each other. हिक ॿिए जे मथां चढ़ियल न हुजनि। इहे निशानियूं आहिनि हिकिड़ी एडजेसेंट एंगल्स जे जोड़े जूं। एडजेसेंट एंगल्स जोड़े में हूंदियूं आहिनि। अचो त हाणे असां कुझु मिसाल ॾिसी परखियूं त इहे एडजेसेंट एंगल्स आहिनि या न। हिन शिकिल में 2 एंगल्स आहिनि असां वटि ABC ऐं CBD। इहे ॿई एडजेसेंट एंगल्स आहिनि, छाकाणि जो उन्हनि में आर्म BC जेका आहे उहा कॉमन आहे ऐं उन में वर्टेक्स B जेका आहे उहा बि कॉमन आहे, उहे भाङे वारीअ में आहिनि। भला हिननि 3 शिकिलुनि जे बारे में छा ख़्यालु आहे? हिन शिकिल खे असां ॾिसूं त असां वटि हिन में हीअ आर्म जेका आहे उहा एंगल A ऐं B में कॉमन आहे ऐं वर्टेक्स ॿिन्ही में कॉमन आहे। सो उनजे करे असां चई सघूं था त हीअ असांजी एडजेसेंट एंगल्स आहिनि। दे शेयर अ वर्टेक्स एंड अ साइड। हिन शिकिल खे ॾिसूं त इन में असां ॾिसी सघूं था त वर्टेक्स त ॿिन्ही में कॉमन आहे, पर ॿिन्ही में कॉमन आर्म कोन्हे, यानी उन्हनि में हिकिड़ी बांह भाङे वारीअ में कोन्हे। सो उनजे करे हीअ असां चई सघूं था एडजेसेंट एंगल्स न आहिनि। नॉट एडजेसेंट एंगल्स, दे ओनली शेयर अ वर्टेक्स नॉट अ साइड। हिन शिकिल में असां ॾिसूं त हिननि ॿिन्ही एंगल्स A ऐं B में हीअ आर्म जेका आहे उहा कॉमन आहे, पर इन्हनि जूं वर्टेक्सिस ॿिन्ही जूं अलॻि अलॻि आहिनि, यानी वर्टेक्स कॉमन कोन्हे, हिन जूं चोटियूं भाङे वारीअ में कोन्हनि, उनजे करे ही एडजेसेंट एंगल्स न आहिनि। नॉट एडजेसेंट एंगल्स, दे ओनली शेयर अ साइड नॉट अ वर्टेक्स। हिन शिकिल में ॾिसूं त एंगल A ऐं एंगल B, इन में हीअ आर्म जेका आहे उहा कॉमन आहे, ॿिन्ही में कॉमन वर्टेक्स बि आहे। पोइ भला हीअ एडजेसेंट एंगल्स आहिनि या न ही ॿई? जेकॾहिं असां गौर सां ॾिसंदासीं त एंगल A जेका आहे उहा एंगल B जे मथां चढ़ियल आहे, यानी ओवरलैप थियल आहे। सो छाकाणि त हीअ ओवरलैप थियल आहे ऐं ओवरलैप या मथां चढ़ियल हुजण जी सूरत में इहे एडजेसेंट एंगल्स कोन हूंदियूं आहिनि। उनजे करे असां चवंदासीं त नॉट एडजेसेंट एंगल्स, एंगल्स A एंड B ओवरलैप। हाणे असांखे भर वारनि कुंडुनि जी ख़बर त पइजी वई त छा हूंदियूं आहिनि। अचो त हाणे असां भर वारियूं कुंडूं काग़ज़ ते ठाहिणु सिखूं। उन लाइ असां हिकिड़ो मिसाल कंदासीं। Draw 2 adjacent angles, one of which is 30 degrees and the other is 65 degrees. यानी हिकिड़ी 30 दर्जन जी, ॿी 65 दर्जन जूं एडजेसेंट कुंडूं आहिनि जिन खे असांखे काग़ज़ ते ठाहिणो आहे। असां शुरू कंदासीं सभिनी खां पहिरीं हिकिड़ो लीक ठाहिण सां। हिकु लीक टुकर ठाहींदासीं। उन लीक टुकर ते हिकिड़ो टुबको लॻाईंदासीं जिते असां कुंडूं ठाहींदासीं। इहो असांजी कुंडुनि जी वर्टेक्स हूंदी, यानी चोटी हूंदी। उन खां पोइ असां हिन टुबके ते रखंदासीं प्रोटेक्टर ऐं मापींदासीं 30 दर्जा, 10, 20, 30। उन ते हिकिड़ो टुबको लॻाईंदासीं 30 दर्जनि ते। उन टुबके खां पोइ असां हिन ॿिन्ही टुबकनि खे मिलाए ऐं लीक ठाहींदासीं, ऐं असांजी 30 दर्जनि जी कुंड ठही वेंदी। उन खां पोइ असां प्रोटेक्टर खे फेराए ईअं रखंदासीं जो प्रोटेक्टर जो ज़ीरो जेको हुजे उहो हिन जेका असां आर्म ठाही उन ते रखियलु हुजे। ऐं उन खां पोइ असांखे ॿी कुंड 65 जी ठाहिणी आहे, उनजे करे हितां मापींदासीं 65 ऐं 65 ते असां हिकिड़ो नुक़्तो लॻाईंदासीं इन जाइ ते। उहो नुक़्तो जॾहिं लॻाईंदासीं त असांखे ॿी कुंड जी जाइ मिली वेंदी, त उहा किथां ईंदी? हाणे साॻी वर्टेक्स खे इन नुक़्ते सां मिलाईंदासीं ऐं लीक लॻाईंदासीं, त उहो असांजी ठही वेंदी ॿी कुंड जेका भर वारी हूंदी।
प्रोटेक्टर हटायोसीं ऐं असां जेको आहे उहा लीक लॻाई। हीअ असांजी ॿी कुंड ठही वई। हाणे असां वटि ॿई कुंडूं ठही वयूं। हाणे अचो त असां हीअ जेके नुक़्ता लॻायासीं ऐं हीअ जेका लीक असां हेॾां वधाई हिन खे ड्राहे छॾियूं। असां हीअ लीक ड्राही ऐं हीअ ॿई नुक़्ता बि ड्राहे छॾींदासीं। असां वटि हाणे ॿ कुंडूं ठही वयूं। इन्हनि कुंडुनि खे अचो त हाणे असां मार्क कयूं। सभिनी खां पहिरीं असां लॻाईंदासीं हिते निशान नुक़्तनि जा। ओरिजिन ओ यानी असांजी वर्टेक्स ईंदी। हिन लीक टुकर खे ए लॻाईंदासीं, ॿी लीक टुकर ते बी निशान लॻाईंदासीं ऐं टी लीक टुकर ते सी निशान लॻाईंदासीं, जीअं असां हिननि टिनी लीक टुकरनि खे आइडेंटिफाई करे सघूं। हीअ थींदो ओ ए शुआ, हीअ शुआ थींदो ओ बी ऐं हीअ थींदो ओ सी। उन खां पोइ असां कुंडनि जेके निशान लॻाईंदासीं, कुंड ते आर्क जो निशान लॻायो उते हुनजी लिखंदासीं माप 30 दर्जा ऐं ॿी कुंड जेका असांजी बी ओ सी थींदी उन ते बि लॻाए हिकिड़ो आर्क ऐं 65 डिग्रीज़ लिखंदासीं। सो अहिड़ी तरह असां ॿिन्ही कुंडुनि खे इलस्ट्रेट करे छॾियो, उन्हनि खे असां मार्क करे छॾियो। उन खां पोइ लिखंदासीं एंगल ए ओ बी इज़ इक्वल टू 30 डिग्रीज़, एंगल बी ओ सी इज़ इक्वल टू 65 डिग्रीज़। हाणे असां जेकॾहिं ॾिसूं हिननि ॿिन्ही एंगल्स खे जमा कयूं, जेकॾहिं प्रोटेक्टर लॻाए हिते मिल सां, त मूंखे ही मिलंदी 95 डिग्रीज़ जी। उन जे करे असां चई सघूं था त एंगल ए ओ सी जेका अछे ऐं नीली लाइन सां ठहे थी, उहा बराबरि आहे एंगल ए ओ बी जेका अछी ऐं साई लाइन सां ठहे थी, ऐं एंगल बी ओ सी जेका साई ऐं नीली लाइन सां ठहे थी। यानी हीअ ॿाहिरीं कुंड जेका आहे उहा हिननि अंदरियुनि ॿिन्ही कुंडनि जो जोड़ आहे ऐं उन्हनि जी माप बि उन्हनि जो सौ सिधो जोड़ आहे। यानी 30 ऐं 65 खे जोड़ कंदासीं त 95। सो एंगल ए ओ सी असांजी ईंदी 95 डिग्री जी। यानी भर वारनि कुंडुनि जी माप खे जेकॾहिं जोड़ कजे त जेका ॿाहिरीं कुंड उन्हनि ॿिन्ही मां गॾिजी जेका कुंड ठहंदी उन जी माप जे बराबरि थींदी। भर वारनि कुंडनि ठाहिण जो हिकिड़ो सवलो तरीक़ो बि आहे। उन में असां साॻी तरह लीक लॻाईंदासीं, उन ते असां चोटी मार कंदासीं त किथे आहे, उन जा ते असां प्रोटेक्टर रखंदासीं यानी कुंड माप रखंदासीं ऐं उन खां पोइ असां मार कंदासीं सभिनी खां पहिरीं 30 डिग्री ते जेका असांखे पहिरीं कुंड ठाहिणी आहे, उन ते असां नुक़्तो लॻाए छॾियो। उन खां पोइ असां प्रोटेक्टर हटाईंदासीं कोन, असां जेको आहे ॿी कुंड 65 जी ठाहिणी आहे, सो हितां खां माप शुरू कंदासीं 10 20 30 40 50 60 ऐं 65 हिते असां नुक़्तो लॻाए छॾींदासीं। या असांखे ख़बर आहे त ॿिन्ही खे एड करे 30 ऐं 65 खे एड कबो त 95 थींदो, सो असां सिधो 95 ते हिकिड़ो टुपको लॻाए छॾींदासीं। उन खां पोइ असां प्रोटेक्टर हटाए हिन वर्टेक्स खे हिन सां मिलाईंदासीं, हिन खे हिन सां मिलाईंदासीं त असां वटि ॿई कुंडूं ठही वेंदियूं। ॿारो इन ते असां पंहिंजे अॼोके सबक़ जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। पर वेंदे वेंदे इहो न विसारिजो त तव्हां हिन चैनल जे बारे में ऐं सिंध ऑनलाइन स्कूल जे बारे में पंहिंजनि दोस्तनि साथियुनि ऐं ॿियनि शागिर्दनि खे ॿुधायो, जीअं उहे बि हिन मां लाभ हासिलु करे सघनि। नाना आबिद खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।